जी नाज़रीन, घोटकी का की ख़बर ॾींदा हलो त पीपी अॻुवाण ऐं माहिर क़ानून एडवोकेट सी दुर्मा मनसा जन ज़िला घोटकी जे शहर सरहद उमर ड्रो में एडवोकेट जाम हबीबुल्ला सां मुलाक़ात कई ऐं खंय सां ताज़ियत भी कई। उन खां पोइ सिंध जो मरूफ़ शख्सियत एडवोकेट सी दुर्मा मनसा पंहिंजे दोस्तनि नामवर सहाफ़ी कमांडो पंवर ऐं ॿियनि सां गॾु मीरपुर माथेलो जे सीनियर सहाफ़ियुनि न्याज़ लासारी असलम मलिक जे ऑफिस जो दौरो कयो, जिते आयल महिमाननि जे मान में न्याज़ लासारी आजाणो ॾिनो। महिमाननि खे सिंध जी सकाफ़त टोपियूं ऐं अजरक पहिराया विया। उन मौक़े ते मीरपुर माथेलो जे नौजवान बॉडी बिल्डर मिस्टर मीरपुर माथेलो मोहम्मद हसन मलिक आयल महिमाननि खे पिणु तोहफ़ा पेश किया। जॾहिं त खुआरो वेझो ॻोठ छुटल कलवड़ पहुची DSP अब्दुल कुदूस कलवड़ सां साणस जे वालिद जी वफ़ात ते ताज़ियत पिणु कई वई। सचाई न्यूज़ जो डायरेक्टर कमांडो पंवर ऐं इमामदीन बिरोई भी साणस गॾु हुया। असलम मलिक, सचाई न्यूज़ घोटकी।